ठठो ज़िले ठठे में आयल तेज़ मिट्टी वारे तूफ़ान तबाही मचाए छॾी। ज़िले जे केतिरनि इलाइक़नि समेत यूसी सोंढा जे ॻोठनि में बि केतिरनि ग़रीब मिस्किननि जा अझा ॾही पट पइजी विया, जंहिंमें अली बहर लॻ ॻोठ मेहराब ख़ान सोलंकी, अलू तारो ॻोठ अहमद ख़ान सोलंकी, ॻोठ हबीब ख़ान सुमरो, ॻोठ ताहिर मोहम्मद बारिश, ॻोठ उमीद अली सुमरो, ॻोठ हाजी ख़मीसो ख़ास केली, ॻोठ ख़ान सुमरो समेत यूसी जे सभिनी ॻोठनि में आयल कुदरती आफ़त सबबि ग़रीब मिस्किननि जा कचा घर ॾही पट पइजी विया आहिनि। पकनि घरनि जूं बि छितियूं उॾामी वयूं। घर भातियुनि मथां घरनि जो मलबो किरण करे केतिरा ई घर भाती ज़ख़्मी थी पिया आहिनि। तेज़ तूफ़ान सबबि बिजली जा पोल किरण करे यूसी में बिजली बंदि। यूसी जी अवाम जी ज़िंदगी मफ़लूल बणिजी वई। यूसी सोंढा जे मुतासिर ॻोठाणनि सिंध हुकूमत ज़िले ठठे जे चूंडियल नुमाइंदनि ऐं समूरनि वसवारनि खे अपील कंदे चयो आहे त आयल तेज़ तूफ़ान जे करे असांजा अझा ॾही पट पइजी विया आहिनि। असां ॿारनि बचनि समेत खुलियल आसमान हेठि वेठल आहियूं। असांजी माली सहायता करे असांजे ॾही वियल घरनि खे ठहिराए ॾिनो वञे, जीअं असीं गर्मी तोड़ी सर्दी में बिना के परेशानी जी ज़िंदगी गुज़ारे सघूं। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।